नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल मिलादुल नबी जे हवाले सां तयारियूं उरूज ते आशिक़े रसूल पंहिंजे आका जी आमद ते पंहिंजे घरनि गलियुनि घटियुनि खे आका जे झंडनि ऐं ख़ूबसूरत लाइटनि सां सिंगारे छॾियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ मस्जिदनि ऐं घरनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जे सिलसिले में मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कया पिया वञनि। हिन हवाले सां ॾिसूं था हरेश KBC जी हिन रिपोर्ट में। रबीउल अव्वल नबी करीम जे पैदाश ॾियारो अल्हम्दुलिल्लाह असांखे जोश ऐं जज़्बे सां मल्हाइणु घुरिजे। इहे असांखे ईद खां बि सम्झी त वधीक ॾियारो जेको आहे मल्हायो वेंदो आहे। उन जे हिसाब सां असां जेको स्टॉल पंहिंजा लॻाया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह सुहिणे नमूने सां हलनि पिया ऐं सुठो ई थी रहियो आहे। नबी करीम जा आशिक़ जेके आहिनि उहे सुहिणो असांखे मोट ॾेई रहिया आहिनि। या रसूलल्लाह वाला अलैक व सहाबिक या नूर अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में जश्न ईद मिलाद नबी असां सालनि खां जेको सो ही मल्हाईंदा आहियूं ऐं तमामु जेको अवाम में या मुस्लमाननि में ख़ुसूसन अहले सुन्नत वल जमाअत में ही जोश जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। ऐं मुंहिंजी अवाम खे इहा बि अपील आहे त तमामु बहितर ऐं सुठे नमूने ऐं जज़्बे सां पुरअमन माहौल में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो है। बिलीस के जहाँ में सभी खुशियाँ मना रहे हैं। ये नबी का मिलाद है, हम बड़ी खुशी और जोश जज्बे से मनाते हैं। इंशाअल्लाह ताला हर साल इसका जज्बा बढ़ता ही जा रहा है और हमारे स्टॉल लगाया बड़े मुनासिब रेटों में हम ये देते हैं और इंशाअल्लाह ताला ये मनाते रहेंगे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हमारे आका का मिलाद आया है और हम भरपूर जज्बे और हिम्मत से अपना शहर और गलियों और दुकानों को सजा रहे हैं। और इंशाअल्लाह यहाँ पर हमने स्टॉल भी लगाया हुआ है होलसेल के अंदर और इंशाअल्लाह और पूरे गलियाँ दुकानें और मोहल्ले अपना बाज़ार और घर सब लाइटों से जगमगा रहा है। इंशाअल्लाह आका का मिलाद है, क्यों ना मनाएं और भरपूर तरीके से हम मनाते रहेंगे इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 12 रबीउल अव्वल अची वई आहे। असां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां मल्हाए रहिया आहियूं। रबीउल अव्वल जे सदके असांखे ही पाकिस्तान मिलियो अथई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां हीअ अॼु घुमे रहिया हूंदा आहिनि। सुहिणे सरदार जे करे असांखे पाकिस्तान मिलियो अथई। अल्हम्दुलिल्लाह आइंदे लाइ कॾहिं बि अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे इंशाअल्लाह असां मिलाद शरीफ़ मल्हाईंदा रहंदासीं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक़े रसूल इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत का जो दिन है पूरी उम्मत के लिए बल्कि पूरी कायनात के लिए जो ये है कि अल्लाह ताला की रहमत है। आप अलैहिस्सलाम को अल्लाह पाक ने जो दुनिया में भेजा अपनी रहमत और वजह कायनात है। सारे आलम के सारे इंसान चाहे वो मुसलमान है या नान मुस्लिम है सबके लिए रहमत है अल्लाह ताला के। और क़यामत तक जो इंसान आएगा सबके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है और आपकी विलादत का दिन है और जोश व खरोश आवाम के अंदर पाया जा रहा है। और जो नबी से मोहब्बत रखता है भाई उसको आका की आमद पे जो है बहुत ज़्यादा वो खुशी है और अल्हम्दुलिल्लाह जो है सब के सब जो मिल के इसको जो है वो मना रहे हैं इस दिन को।